वेलकम बैक नाज़रीन। खैरपुर मीरस में मकानी चूंडुनि जी जेका मजमूई सूरत हाल आहे उन ते तफ़सीली तौर ते असां ॻाल्हायूं पिया। खैरपुर म्यूनसिपल कमेटी, गंबट म्यूनसिपल कमेटी ऐं पीर ॻोठ म्यूनसिपल कमेटी ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई, जंहिंमां इहा शइ वाज़े थिए थी त खैरपुर म्यूनसिपल कमेटीअ ते हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आमरियती दौर खां वेंदे गुज़िरियल भेरे बि कामयाब थी, हिन भेरे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा खैरपुर म्यूनसिपल कमेटीअ ते कामयाबी जा वाज़े इम्कान आहिनि। जॾहिं त पीर ॻोठ ऐं गंबट जेका गुज़िरियल भेरे बि फंक्शनल लीग जे हिसे में आई हुई ऐं हिन भेरे बि फंक्शनल लीग जंहिंखे असां हाणे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस चऊं था उन जे हिसे में नज़र पई अचे। अॻिते वधंदासीं, पर उनखां पहिरियां हिकु भेरो ॿीहर खैरपुर ज़िले जो थोरो तारुफ़ तव्हांखे कराईंदासीं त खैरपुर ज़िलो जंहिंमें टोटल 3 म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि। हिकिड़ी खैरपुर में वाक़ई थींदी ऐं हिकिड़ी गंबट में आहे, जॾहिं त टीं जेका आहे उहा पीर ॻोठ में आहे। अहिड़ी रीति टाउन कमेटियुनि जो जेको टोटल अंग आहे उहो 20 आहे। हिकिड़ी ॿबरलो जंहिंजा 5 वार्ड आहिनि, ठेड़ीअ 1 जंहिंमें 8 वार्ड आहिनि, ठेड़ी 2 जंहिंमें 4 वार्ड आहिनि, कोडजी जंहिंमें 9 वार्ड आहिनि, कुंभ में 4 वार्ड, फ़कीराबाद टाउन कमेटी में 9 वार्ड, चूंडको टाउन कमेटीअ में 7 वार्ड, ठरी मीरवा टाउन कमेटी में 8 वार्ड, बोज़दार वॾा टाउन कमेटीअ में 3, टंडो मीर अली टाउन कमेटीअ में 7, सेठारजा टाउन कमेटीअ में 11, हिंगोरजा टाउन कमेटीअ में 10, सोभोदेरो टाउन कमेटीअ में 8। अहिड़ी रीति रानीपुर टाउन कमेटीअ में 10 वार्ड आहिनि, जॾहिं त पिरियालो टाउन कमेटीअ में 7, पक्काचांग टाउन कमेटीअ में 9, अहमदपुर टाउन कमेटीअ में 6, खोड़ा टाउन कमेटीअ में 9, अगड़ा टाउन कमेटीअ में 8, जॾहिं त करुंडी टाउन कमेटीअ में 3 वार्ड शामिल आहिनि। अहिड़ी रीति जेके मजमूई तौर ते 20 टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि में टोटल वार्डनि जो अंग 145 थिए थो। सभ खां पहिरियां टाउन कमेटियुनि में असां फैज़गंज खे शामिलु कंदासीं। फैज़गंज तालको जेको पीपल्स पार्टी ऐं फंक्शनल लीग ॿिन्हीअ जो गढ़ रहियो आहे, छाकाणि त कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते पीपल्स पार्टी सोभारी थींदी आहे ऐं कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते फंक्शनल लीग सोभारी थींदी आहे। फैज़गंज जो जेको क़ौमी तक आहे NA 216 उन ते मुसलसिल फंक्शनल मुस्लिम लीग जो अॻवान सैयद सदरुद्दीन शाह राशिदी कामयाबु थींदो पियो आयो, पर गुज़िरियल भेरे जेके आम चूंडूं थियूं उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद फज़ल शाह MNA चूंडिजी वियो। उनखां जॾहिं त जेका सूबाई तक आहे PS 29 उन ते फंक्शनल मुस्लिम लीग जंहिंखे असां ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस बि चऊं था उन जो उमेदवार डॉक्टर रफ़ीक महबण बदस्तूर कामयाबु थींदो पियो अचे। हिन इलाइक़े जा हूअं त खोड़ सारा मसइला आहिनि, पर फैज़गंज जे अवाम जे लाइ वॾे मां वॾो इशू ऐं मसइलो इहो आहे त हितां जो अवाम साहिब इक़्तिदार ऐं साहिब इख़्तिलाफ़ जी जंग में सदाईं भोॻींदो रहियो आहे। नतीजे तौरु उन्हनि जा मसइला अॼु सूदो हल न थी सघिया आहिनि। शायदि फैज़गंज तालको खैरपुर जो वाहिद इलाइक़ो हुजे जिते सुई गैस जी सहूलियत बि न आहे, जेतोणीकि जेका 16 इंच क़तर जी जेका पाइप लाइन आहे उहा बि फैज़गंज मां ई गुज़रे थी। हिते अचरज जोगी हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त फैज़गंज में जेके बि MNA ऐं MPA चूंडजनि था या MPA MNE लेवल जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जे घरनि तोड़े बंगलनि ऐं उताकुनि में गैस आहे, पर हिकिड़ो आम माण्हू अॼु बि काठियूं ऐं कोयला ॿारे मानी पचाए थो। पक्काचांग ऐं करुंडी 2 टाउन कमेटीज़ आहिनि हिन तालके में। 2015 खां पहिरियां हिकिड़ी टाउन कमेटी हुई जेका पक्काचांग में हुई, पर 2015 में जॾहिं नओं निज़ाम मुतारिफ़ करायो वियो त उते करुंडी जेका यूनियन काउंसिल हुई उनखे बि टाउन कमेटी जो दर्जो ॾिनो वियो, जिन में टोटल 3 वार्ड शामिल आहिनि। 2000 खां वेंदे जमहूरियत जी बहाली ताईं फंक्शनल मुस्लिम लीग हिते कामयाबु रही आहे मकानी चूंडुनि जे हवाले सां, पर 2015 में जॾहिं मकानी चूंडूं थियूं त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी सोभारी थी। मक़ामी हुकूमतुनि फैज़गंज वासियुनि खे छा ॾिनो, अवाम जा कहिड़ा मसइला हल थिया या हू केतिरे क़दुरु चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी मां मुतमिन आहिनि, इन बाबति असांजे रिपोर्टर बासित महबूब ऐं दानिश मुग़ल जेको करुंडी खां रिपोर्टर आहे असांजो उन वीचार वरिता आहिनि। अचो सभ खां पहिरियां उहो ॾेखारियूं तव्हांखे, उनखां पोइ असां मक़ामी जेके चूंडूं आहिनि उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में बलदियाती निज़ाम बदबूदार निज़ाम थी वियो। हिन मां अवाम खे 1 रुपए जो बि रिलीफ कोन थो मिले। चंद माण्हुनि जे जेब ख़र्चनि जूं या चंद माण्हुनि जे अयाशियुनि जो ख़र्च कयो थो वञे। ही निज़ाम मुकमल फ़ैल थी चुको आहे। फैज़गंज में त पीपल्स पार्टी GDA कंहिंजी बि का ऑफिस कान्हे। टिकेटूं मुकमल बंगुलनि ते विरहायूं वियूं आहिनि ऐं बंगुलनि ते टिकेटूं उन माण्हुनि खे ॾिनियूं वियूं आहिनि जेके बंगुलनि ते 24 कलाक हाज़िरी भरनि
ऐं बलदियाती इलेक्शन खां पोइ बि हाज़िरी भरण जा जन साखूं या वाइदा ॾिना उन सां गॾोगॾु जेकर को बलदियाती निज़ाम आहे उहो आम माण्हुनि जे रिलीफ लाइ हूंदो, पब्लिक कॉमन पीपुल जे लाइ हूंदो। हिन महिल को बि वजूद न आहे हिते मुकमल हिननि जे ख़ानदाननि जी गिरपा वॾेरा MP MNA रहंदड़ उहे बि हिन महिल बलदियाती निज़ाम में अची चुका आहिनि। काउंसलरी जे लाइ बि उहे चवनि था त असां आहियूं, चेयरमैनी जे लाइ बि उहे चवनि था त असां आहियूं। का बि हिते यूनियन अहिड़ी न आहे जिथे आम माण्हू खे चेयरमैनशिप ॾिनी वई हुजे। ईअं नालियूं ॾिसो तव्हां, नालियूं बि न ठहियूं, रोड रस्ता बि न ठहिया आहिनि, हर को पंहिंजी पूरत में लॻो पियो आहे, ग़रीब अवाम परेशान आहे। जिथे जिथे GDA जी अक्सरता आहे उते GDA खटंदी, जिथे पीपुल्स पार्टी जी अक्सरता उते पीपुल्स पार्टी खटंदी। इहो कोन थो न खटंदा पर ज़ोर बि इहो घणो आहे। ऐं जिथे GDA जा 4 वोटर आहिनि पंहिंजा उहो हिकिड़ी अधु सीट हू खणंदा, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। को तरक़ियाती कमु न कयो आहे, शहर घिटियूं वग़ैरह तव्हां ॾिसो किचिरो आहे। ऐं माण्हू हींअर सुलझियल आहिनि, सोशल मीडिया जो दौरु आहे, हिननि खां पुछाणो कनि था त भई आया जेको आहे तव्हां कमु कहिड़ा कया आहिनि 5 सालनि में, वरी साॻा चहिरा जेके तव्हां वठी आया हो हिते। ऐं माण्हू हिननि जे कूड़ ॾटनि ऐं जेके ठगियूं आहिनि उन्हनि खे सम्झी चुका आहिनि। शहर जे माण्हुनि जे लाइ त को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे। डिस्पेंसरी जो हाल बुरो आहे, जेका डिस्ट्रिक्ट जी पंहिंजी डिस्पेंसरी आहे उन जो बि हाल बुरो आहे। उन ते पंहिंजा पुलिस काबिज़ वेठी आहे, उन में दवाऊं न नर्स आहे। असांजी यूनियन काउंसिल जी ऑफिस ई कोन्हे को। असांजी यूनियन टाउन कमेटी जे लाइ तव्हां वेंदो की बर्थ सर्टिफिकेट जे लाइ तव्हांखे हुते स्टाफ कोन्ह मिलंदो, ऑफिस ई बंदि पई आहे। उन्हनि जो रिकॉर्ड बि सॼो उन्हनि चेयरमैन साहब जे बंगलनि में उते रखियलु आहे। हर माण्हू खे जेको सर्टिफिकेट इशू थींदो उहो उतां थींदो। को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो आहे। का बि सरकारी ऑफिस हुते कान थी रन करे, न को क्लर्क आहे, न को स्टाफ आहे, न को फर्नीचर आहे, का शइ कान्हे। जी वीचार तव्हां ॿुधा के माण्हू मुकमिल ख़ुशि नज़र था अचनि, के माण्हू मुकमिल तौर ते मायूस नज़र था अचनि। इन बाबति वधीक ॻाल्हाईंदासीं। फैज़गंज खां धरती TV जो रिपोर्टर बासित महबूब असां सां लाइन ते मौजूदु आहे। बासित ॿुधाइजो त पका टाउन कमेटीअ जे टोटल 9 वार्डनि ते कहिड़ियूं कहिड़ियूं सियासी जमायतूं हिसो वठी रहियूं आहिनि ऐं केतिरा उम्मीदवार आहिनि जेके हेल ताईं बिना मुक़ाबले कामयाबु थी विया आहिनि? जी इरफान, मां तव्हांखे ॿुधायो आहे जेका टाउन कमेटी जेका पका चंग आहे उहा 9 वार्डनि ते ठहियलु आहे। जॾहिं त जेके आज़ाद उम्मीदवार GU आहे, फैशनल मुस्लिम लीग ऐं पीपुल्स पार्टी जेके उम्मीदवार आहिनि उहे मैदान में लथल आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि तरफ़ां हथ खणण जो सिलसिलो जारी आहे। पर जेके 2 जेके पार्टियूं आहिनि, जेके सभु खां वॾियूं पार्टियूं जेके अक्सर कंदियूं फैज़गंज में, उहो पीपुल्स पार्टी ऐं GDA। जॾहिं त जेके 2 जेके ॿिन्हिनि जेके पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे वार्डनि में लथल आहिनि। मुक़ाबिलो सख़्तु आहे ॿिन्हिनि वार्डनि तरफ़ां। जेके उम्मीदवार आहिनि पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार ऐं GDA जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि तरफ़ां बि वक़्तु शुरू कई पई वञे। पंहिंजे तकनि जी जेका आवाम आहे उहा सिर्फ़ु वोटर को इहो सुवाल करे थी त काउंसलर जी जेका आहे सालाना 7 लख रुपया बजट आहे, पर तंहिं बावजूदि बि जेके फैज़गंज टाउन कमेटी जा जेके वार्ड आहिनि उनमें को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहरनि में ॻोठनि में गंदगियुनि जा ढेर लॻल आहिनि। अच्छा, इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जंहिंखे असां फंक्शनल लीग बि चऊं था, उन खां अलावा कहिड़ियूं जमायतूं हिन भेरे चूंडुनि में हिसो वठनि पयूं जेके 2015 में मैदान तां ग़ाइबु हुयूं? जी हिन हवाले सां जेका PTI आहे उहा जेको फैज़गंज 3 वार्डनि ते पंहिंजा उम्मीदवार ॿीहर जेको उहे बि जेको मैदान में लथल आहिनि। जॾहिं त जेको टाउन कमेटी पका टाउन जेको पहिरियों वार्ड आहे हुते PTI पीपुल्स पार्टी ऐं GDA विच में तमामु सख़्तु मुक़ाबले जा इम्कान आहिनि। ठीकु आहे। फैज़गंज खां बासित महबूब असांखे अपडेट पियो करे। करूंडी टाउन कमेटी जो हाल अहवाल बि वठंदासीं धरती TV जो रिपोर्टर दानिश मुग़ल खां। जी दानिश, ॿुधाइजो त करूंडी टाउन कमेटीअ जे 3 वार्डनि ते 26 जून ते पोलिंग थी रही आहे। कहिड़ियूं सियासी जमायतूं हिसो पियूं वठनि ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे हुते? जी बिल्कुलु, टाउन कमेटी करूंडी जेका आहे उहा 3 वार्डनि ते मुश्तमिल आहे। टाउन कमेटी करूंडी में पीपुल्स पार्टी ऐं GDA जे जेका उम्मीदवार आहिनि उन्हनि में मुक़ाबिलो पिणु नज़र अची रहियो आहे। त 3 में वार्डनि ते GDA ऐं पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार आमो साम्हूं बीठल आहिनि ऐं सियासी सरगर्मियूं जेके आहिनि उहे ज़ोर आहिनि ॿिन्हिनि पार्टियुनि जूं। उहे जेका गुज़िरियल दौर आहे उन में पीपुल्स पार्टी पंहिंजी अक्सरत सां टाउन कमेटी करूंडी खटियो हुयो। उन खां पोइ जेका हींअर GDA तरफ़ां GDA जे जेका नामज़द कयल उम्मीदवार आहिनि उन्हनि खे बि आवाम पारां सुठी मोट मिली रही आहे। छो त गुज़िरियल दौर में चेयरमैनशिप जेका आहे पीपुल्स पार्टी वटि रही, उहा ज़ाहिरी तौरु उन्हनि जो जेको कमु हुयो आवाम पारां जेका आवाम उहो ॿुधायो पियो वञे, न करायो वियो।
जंहिंजे करे हींअर GDA जी जेका आहे हिमायत नज़र अचे पई अवाम पारां। ठीकु आहे, दानिश मुग़ल असांखे करूंडी खां अपडेट करे रहियो हुयो। फैज़गंज जी मजमूई तौर ते जेका सियासी सूरत हाल आहे इन बाबति असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं सीनियर सहाफ़ी ऐं तज़ियाकार महबूब चांग सां। महबूब साहिबु वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जी। ॿुधाइजो त 2001 खां फंक्शनल मुस्लिम लीग मक़ामी हुकूमतुनि में रही आहे। 2015 खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी फैज़गंज में हुकूमत में रही आहे। हिन भेरे छा पिया ॾिसो त 2022 में फंक्शनल लीग कम बैक करे सघे थी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को वॾो अपसेट ॾेई सघे थी? सभ खां पहिरियों त इरफान साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी कि तव्हां मूंसां जेको आहे पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायो। त इरफान साहिबु हाणे गुज़ारिश कंदी आहे त फंक्शनल मुस्लिम लीग 2002 खां 2000 बरसर इक़्तिदार रही आहे। टाउन कमेटी स्टेट पंहिंजो TMO स्टेट तॾहिं हुया TMOs माना तालका म्यूनिसिपल कमेटीज़ हुयूं। मतिलबु इहे सभु 2010 खां वठी जॾहिं पंहिंजो मुशरफ दौरु ख़तमु थियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो दौरु आयो आहे त 2015 में जेका इलेक्शन थी आहे त उहो होल्ड जेको हुयो फंक्शनल मुस्लिम लीग जो होल्ड हुयो। छो जो फैज़गंज तालुको जेको आहे हमेशह पंहिंजो सुञातो वेंदो आहे त फंक्शनल मुस्लिम लीग जी ख़ासि तौर ते हिते तीसा पगार जी मुरीदी खादी आहे। उनजे करे जेको आहे हुनजो हिते वोट बैंक आहे। मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो? जी 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 ॿुधायो। 2015 में जॾहिं इलेक्शन थी त टाउन कमेटी नओं कानून पास थियो। टाउन कमेटीज़ में जेके TNA जेके हुया टाउन कमेटीज़ में अची विया। तालके फैज़गंज में 2 टाउन कमेटीज़ करूंडी जेका 3 वार्डनि ते मुश्तमिल आहे ऐं पक्का चांग टाउन कमेटी जेका 9 वार्डनि ते मुश्तमिल आहे। हाणे पक्का चांग टाउन कमेटीज़ में जेको वोट आहे दाख़िल उहो आहे 19,730 ऐं करूंडी में तक़रीबन जेके 3 वार्ड आहिनि उन 3 वार्डनि में 7,000 जे लॻभॻि वोट आहे। जी जॾहिं 2015 जी इलेक्शन थी त तॾहिं को नवां चेहरा आया ऐं लोकल पंहिंजो जेको आहे तालका फैज़गंज जी शख़्सियत में सैयद फैमिली सां तालुक़ु रखनि पिया। सैयद दियल शाह बादशाह ऐं काफ़ी ॿिया कुझु जंग हुया जेके जनरल काउंसिलर जी सीट ते बीठा हुया ऐं 9 वार्डनि मां टाउन कमेटी पक्का चांग जा जेके 9 वार्ड हुया उनखे जेके 8 वार्ड हुया पीपल्स पार्टी 8 वार्ड में स्वीप करे वई ऐं हिकिड़ो जेको वार्ड हुयो उहो फंक्शनल मुस्लिम लीग ऐं करूंडी टाउन कमेटी जा जेके 3 वार्ड हुया उहे 3 वार्ड जेको आहे पीपल्स पार्टी खटे चुकी। हिन भेरे तव्हांखे छा थो लॻे त करूंडी टाउन कमेटी जा 3 वार्ड जेके आहिनि माज़ीअ में पीपल्स पार्टी उते क्लीन स्वीप कयो आहे ऐं टाउन कमेटी पक्का चांग जे 9 वार्डनि मां 8 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे त हिन भेरे तव्हां कहिड़ी इनफरादियत ॾिसो पिया त छा फंक्शनल मुस्लिम लीग जो को चांस आहे जिते हू पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अपसेट ॾेई सघे? हाणे असल में फंक्शनल मुस्लिम लीग जो जेको आहे पंहिंजो सिस्टम ख़तमु आहे। हाणे आहे GDA। जी 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 GDA जे तरफ़ां जेके आहे उमेदवार ॾियारिया विया आहिनि। करूंडी जा जेके 3 वार्ड आहिनि उन 3 वार्डनि ते पंहिंजो GDA ऐं पीपल्स पार्टी जे दरमियान मुक़ाबिलो आहे ऐं उहे 3 वार्ड जेके आहिनि सो पीपल्स पार्टी खटे पई उहो कंफर्म आहे। केतिरनि वार्डनि ते तव्हां ॾिसो पिया त अपोज़िशन जेका आहे पीपल्स पार्टी जी उहा कामयाबी माणे सघे थी? अपोज़िशन पीपल्स पार्टी जी मक़सद तव्हांजी गुज़ारिश करे वञे जेका करूंडी जी जेका सूरत हाल आहे जेके 3 वार्ड आहिनि उहा पीपल्स पार्टी खटे पई। हाणे अचूं था असां पक्का चांग टाउन कमेटी जेके 9 वार्डनि ते मुश्तमिल आहे। हाणे पक्का चांग जी जेका सूरत हाल आहे छोकी जेको साबिक़ा नाज़िम रहियो 4 साल सैयद दियल शाह बादशाह उनजी का एतिरी सुठी प्रोग्रेस कोन हुई ऐं जेके माण्हुनि खे उमेदूं हुयूं उहे उमेदुनि ते शाह साहिबु न लथो ऐं ईअं खणी सम्झो त शाह साहिबु दौरान चेयरमैन कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो टाउन जो कमु न कयो ऐं जेके बि टाउन जा जेके पैसा ख़ूबसूरती जा जेके आयल हुया उहो शाह साहिबु पंहिंजे इस्तेमालु कया था ऐं कंहिं बि मतिलबु काउंसलर खे बि जेको आहे सो कंहिं बि हवाले सां वंड न कराए को बि डेवलपमेंट वर्क न थियो आहे। इन लिहाज़ सां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मजमूई सूरत हाल आहे जेको असां ॾिसूं पिया त हिन वक़्तु 6 वार्ड जेके आहिनि फंक्शनल मुस्लिम लीग जा उन में कई चांसिस आहिनि खटण जा।
महिरबानी तव्हांजी ख़ैरपुर जी सियासी सूरत हाल ते असां ॻाल्हायो पिए 26 जून ते ख़ैरपुर जे 3 म्यूनसिपल कमेटियुनि ऐं 20 टाउन कमेटियुनि ते पोलिंग थी रही आहे। 3 म्यूनसिपल कमेटियुनि ते असां तफ़सीली तौर ते ॻाल्हायो, जिन मां ख़ैरपुर म्यूनसिपल कमेटीअ ते इहो वाज़े थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी जा चिटा इम्कान आहिनि, जॾहिं त गंबट ऐं पीर ॻोठ बदस्तूर फंक्शनल लीग जे ई कब्ज़े में रहंदी। 20 टाउन कमेटियुनि मां जा असां फैज़गंज तालके में मौजूदु जेके 2 टाउन कमेटीज़ आहिनि, हिकिड़ी करुंडी ऐं ॿी पकाचंग टाउन कमेटी, उन्हनि ते ॻाल्हायो। माज़ी में पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿिन्हिनि टाउन कमेटियुनि ते क्लीन स्वीप कयो आहे ऐं हिन भेरे बि संदन क्लीन स्वीप जा वाज़े इम्कान नज़र अची रहिया आहिनि। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो। सुभाणे इंशाल्लाह बक़ाया टाउन कमेटीज़ ऐं ॿियनि मामलनि ते तफ़सीली गौर कंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।